रवायत कजे पई असांजे लहू सां तारीख़ लिखजे असी ई वतन जा वफादार सजूं असी शहीदन जा वारिस था बणजूं असी शहादत जा हक़दार सजूं असांजो मुक़द्दर गोलियों ई घाणा असांजी तकदीर में जेलूं ई थाणा असां लाइ फायूं फुंदा ठहनि था असां लाइ कानून अंधा ठहनि था हिते रोज़ कानून शिकलियूं मटाए तरमीम जाथो नवां वेस पाए ये मेंबर मले सां त शिकलियूं मटाइनि नवां रंग लाइनि नवां रूप ठाहिनि हिते ॼण त कानून मज़ाक आहे अदल जो गिरेबान थियो चाक आहे उन्ही ते सभिनी जो इतफ़ाक़ आहे वतन खे विराइण जा कानून ठाहिनि मुआफ़िज़ मारण जा कानून ठाहिनि न कानून कातल खे पकड़ी सघियो आहे अदालत जा नोटिस नोटनि ते निकिरनि विकामनि जी ॿोली ॿिन्ही खे ॿुधाइनि ही जहिड़ा विकामनि ही लाशुनि खे विकिणनि ही शहीदनि जे केसनि जी क़बरनि खे विकिणनि ही धरती जे दंगनि जी धड़नि खे विकिणनि ही अबोजनि जे आसन उमेदनि खे विकिणनि ही विकिणनि था जेके विकामी सघे थो मगर मुल्क मुंहिंजो विकामी न सघंदो पिटाई जी भेणी न भेले को सघंदो अञा मुंहिंजे ॿाहुनि में हुशू जी हिमत अञा मुंहिंजे दीदनि में दोज़े जी दहशत अञा दिल में दूल्हा जो दस्तूर आहे ऐं मिट्टी सां मोहबत जो मंशूर आहे वरी क़ौम दहशत जी दीवार तोड़े नैसर हथनि जी ज़ंजीर जोड़े कदम सां कदम ॾायो अचे पई सभई मुश्किलातूं मिटायो अचे पई सिफ़ुनि में सभई ॼण त मंशूर आहिनि इहे मुंहिंजी धरती जा मज़दूर आहिनि असांजी त नगरी ने नियारे न सघो ही सॼी संद तारीख़ पई आहे जे जियूं था दुनिया लाइ त तारीख़ थियासीं जे मारिया वियासीं तारीख़ थियासीं जे मारिया वियासीं